Welcome to Time News Studios. You are watching 1 PM Bulletin. क़ौमी असैम्बली खां पोइ सेनेट में दहशतगर्दी ऐं सलामती काउंसिल एक्ट में तरमीमुनि वारा बिल्स मंज़ूर। कानून ऐं इंसाफ़ बाबति स्टैंडिंग कमेटी जे चेयरमैन जावेद अब्बासी दहशतगर्दी एक्ट ऐं पार्लियामानी मामलनि जे सलाहकार बाबर अवान क़ौमी सलामती एक्ट में तरमीम जा बिल्स पेश कया। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी जो चवणु आहे त ऑपोज़िशन बिल्स मंज़ूर कराए पाकिस्तान खे वाइट लिस्ट में शामिल कराइण लाइ पंहिंजो किरदारु अदा कयो आहे। सेनेट अॼु भारत जे नापाक इरादनि खे नाकाम बणाए छॾियो। हुकूमती वज़ीरनि खे गैर रस्मी मुलाक़ात में थियल ॻाल्हियुनि खे ज़ाहिर न करणु घुरिजे हा। हुकूमती वज़ीरनि नैब कानून में तरमीम वारे मुसवदे ते चयो त वज़ीर आज़म तरमीमूं नथो मञे ऐं चवे थो त एहतिसाब करणो आहे। असां चयो त ठीकु आहे, पोइ ॻाल्हियुनि जो को बि फ़ाइदो नाहे। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी जो चवणु आहे त FATF ऐं नैब जा कानून अलॻि अलॻि आहिनि। हुकूमती कमेटी तरफ़ां गैर रस्मी मुलाक़ात दौरान इक़्तिसादी दहशतगर्दी ऐं नैब कानून में तरमीमुनि ते मुसवदनि खे रद्द करे छॾियो हो। FATF ऐं क़ौमी सलामती एक्ट में तरमीमुनि ते अधु कलाक में इतफ़ाक़ थी वियो हो। PP सेनेटर शरी रहमान जो चवणु आहे त झेड़े जो कारण हुकूमत तरफ़ां FATF जे कानून में धोखो आहे। कमेटी में तय थियल नुक़्तनि खे तरमीम जे मुसवदे में शामिल ई न कयो वियो। असां हैरान थी वियासीं। ऑपोज़िशन मां केर बि NRO नथो घुरे। हुकूमत पंहिंजो नैब पाण वटि रखे। ऐं नैब जो इदारो कीअं पियो हले। 2 साल गुज़रण बावजूद जांच मुकमल नाहे थी। इहा का मामूली ॻाल्हि नाहे त नैब वारा एतिरो अरसो माण्हुनि खे घीलींदो रहनि। सिंध हाई कोर्ट तरफ़ां KSB बैंक मां फंड्स जी गैर कानूनी मुंतकिली वारे स्कैंडल में जांच मुकमल न थियण ते नैब मथां कावड़ जो इज़हार। जस्टिस ख़ादिम हुसैन शेख रिमार्क्स ॾींदो चयो आहे त नैब जे जांच मैरिट ते थियणु घुरिजे हा, पोइ नतीजो कहिड़ो बि अचे। ॿुधणीअ दौरान नैब प्रोसिक्यूटर जो चवणु हो त सूबाई वज़ीर नासिर शाह सूदो ॿियनि जवाबदारनि तरफ़ां इंक्वायरी ख़तमु करणु ऐं ज़मानत दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे। जवाबदारनि ख़िलाफ़ 1 महीने में जांच मुकमल कई वेंदी। जवाबदारनि बैंक मां करोड़ें रुपया गैर कानूनी तौरु मुंतकिल कया हुआ।